देशी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ये बुक तो पढ़ा है। देशी असांजे पाकिस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे? असांजे पाकिस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे? वज़ीर आज़म फर्स्ट वाटर दिया। इहो वज़ीर आज़म वाटर ॾे छा थो करे? हाँ पेशाब लॻो थो छा? पेशाब लॻो तो मोटी जी पुछां। हाँ भला असां कहिड़े सूबे में था रहूं? असां पंहिंजे सूबे में पंहिंजे में त रहूं था, नालो ॿुधायो। जान छॾिया। हाँ किरा तूं कहिड़े ताल कीअं थो रहीं? बाबा वांदा न हुते चलो दीदार बंद करियो। इंटरव्यू वांदो कयो नी एले से मुझ के ताई ॾिस नी वांदा न छा थो करे हिन महिल? कम लॻो पियो वॾो। भला तूं छा कंदो आहे? मैं चाहनो काथे? लचू लाए दे। अमीर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? के लॻो पिया? असांजे पाकिस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे? हा भाउ ॿुधाए। शहबाज शरीफ। हाँ ऐं भला असांजे सिंध जो वज़ीर आला? वज़ीर आला नवाज़ शरीफ हूंदो गंजो। हा सही सही असांजे सिंध जो न भला अमीर असां भला ज़िले कहिड़े में था रहूं? ओ अमीर कच्ची छा जी? भला मुना अस्सलाम वालेकुम। ॾाढी ॻाल्हि आहे नी। वालेकुम सलाम। इहो असांजे वज़ीर आला केरु आहे सिंध जो? वज़ीर आला हा मिस्री वज़ीर आला भला इहो पंजाब जो अली शाह। मुराद अली शाह। पंजाब जो वज़ीर आला केरु आहे? या मूंखे कोन्हे ख़बर। पाकिस्तान जो वज़ीर आज़म? इहो शहबाज शरीफ। हाँ सिंध जो भला गवर्नर केरु आहे? गवर्नर जी बि कोन्हे ख़बर। मुनवर मिठाणी। भला असांजे ज़िले खैरपुर में घणा तालका आहिनि? हिंदा 4-5। तूं भला कहिड़े तालके में थो रहीं? मां किंगरी हुअमि। हाँ टिंगरी जो पुराणो नालो छा आहे? पीरगोठ। अलाए सिंध जो बाशऊर आवाम में वेठो आहे, कचहरीअ में लॻो पियो आहे ऐं तमामु बाशऊर असांजो मौजूद शख़्सियत मोहतरम जनाब भगन मितलो साहब, मोहम्मद मुराद मितलो साहब ऐं परियां रोशन अली मितलो, मुनवर अली मितलो ऐं अमीर अली मितलो जेके सिंध जे बाबति डिस्कस करे रहिया आहिनि त जेके सिंधू दरिया मां केनाल था निकिरनि इन ख़िलाफ़ मुनवर जो वॾो एहतजाज आहे। मुना ईअं हा हा इहे न निकिरनि नी, न इहे केनाल जेके सिंध मां माना निकिरनि था न उहे न लिखिरनि। इहे काॾे वञनि? हिते ई हूंदासीं। इहो कराए केरु थो इहो कमु? हा मुना इहो माना केनालनि जो इहो सॼो कमु माना शरारत कंहिंजी आहे? या ज़रदारीअ जी आहे। हाँ हा इहे ज़रदारी वारा सिंध खाइण ई कढाया। आया रहियो चए थो सिंध तबाह थिए, सिंध खे ॿोड़नि जे कढा, पर सिंध हुनखे ॿुॾंदी कोन, सुकंदी ज़रूरु पर ॿुॾंदी कोन। न पोइ इहो तलाव सुकंदी न। माना सिंध जो पाणी बि माना खपाईंदो त पोइ माना सिंध जा फसल काॾे वेंदा? यार असां काॾे वेंदासीं? हिन महिल न कणकुनि खे रेट आहे, न कणक थियूं थियनि, मथे न को फसल थो थिए, जो पाणी वेंदो त असां ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं? माना हाणे कणक ते तव्हां तक़रीबन घणो ख़र्चु करे चुका हो? असां जरे बि ईअं सम्झो 50,000 ख़र्चु खाई थो वञे। कणक जो फी मण रेट हाणे छा बीठो आहे माना? हाणे असांखे चवणो आहे त कणक जो रेट हुजणु खपे 4,000 मण। हिन वक़्तु कहिड़ो रेट आहे? हिन महिल 2,000 रुपया हले थो। पोइ त ज़ुल्म आहे न वॾो आवाम सां माना। वॾो आवाम सां ज़ुल्म आहे। कलर ॾिसो तव्हां, कलर बाण जेको आहे DAP 12,000 बोरी ऐं अछे बाण जेको आहे उहो 5,000 बोरी लॻी पई आहे, त कणक जो 2,000 मण वञे त असां ग़रीब माण्हू वञूं काॾे मिसकिन? पोइ इहो माना सिंध जो आवाम माना सुतो पियो आहे नी, माना इन में ख़ुशि आहे नी? बसि मां त आवाम खे चवां थो तूं पंहिंजे हक़ जे लाइ ॻाल्हायो। वरी खिलाए छो तोखे रोशो? रोचो ॾिसे थो त ॻाल्हाए छा थो। हाँ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ख़ैर। कल्ह ॿुधोसीं वॾी फिल्म जी शूटिंग पियो करें? बसि हाणे अला जंहिंखे सुञाणे
माना एॾो अदाकार थी वियो आहे नी थोरो थोरो मशहूरु थी हा हाणे तूं पाकिस्तान जे कहिड़े शहर में मशहूरु घणो आहे पाकिस्तान जे पंजाब शहर मशहूरु घणो अच्छा पंजाब शहर आहे हा शहर आहे पंजाब पंजाब ॿाराड़ी पंजाब ॿाराड़ीअ में अच्छा पंजाब जो माना ईअं सम्झ त तूं चोथों पाव आहे चौथो पाव इहो किथे आहे चोथों पाव इहो कहिड़ी जाइ मां थी थोरो ॾेखार नी ये अंदरि ठहंदो की ॿाहिरि निकिरी ठहंदो अच्छा पोइ पंजाब में माना शूटिंग जो कई त इहे वज़ीर आज़म तोसां मिलण आया वज़ीर आज़म शान पाण मूंसां गॾु हो अच्छा ममरान गॾु हो हा वज़ीर आज़म तोखे शाबाश ॾिनी त भलो कमु थो करे बसि वज़ीर आज़म चए थो गुड गुड लाइक पोइ पोइ तव्हांजी फिल्म हाणे असांखे कॾहिं ॾिसण में ईंदी असां कॾहिं ॾिसंदासीं साईं मुंहिंजी फिल्म ईंदी हा 5-6 ॾींहं फिल्म लॻी वेंदा हा फिल्म वॾी गौरी थी ठहे हे तव्हांजे लाइ टॉप अची वियो भला हा बसि हा बाक़ी ऐं इहो केरु आहे पाकिस्तान जो वज़ीर आज़म जेको तव्हां सां मिलण आयो के खिलनि छो था तो तूं हा पाण कोन्हे पाकिस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे पाकिस्तान जे वज़ीर आज़म साईं कलमीर ख़ान हा, इहो वरी केरु आहे कलमीर ख़ान हू पाकिस्तानी हा भला सदर केरु आहे सदर केरु आहे पाकिस्तान जो सदर कायदे आज़म अच्छा भला पाकिस्तान छाजे करे ठहियो असांजे लाइ अवाम लाइ ठहियो अवाम जी धूड़ छा ई पाए हा किन सियासतदान धूड़ पाइनि किन सियासतदान धूड़ पाइनि सियासत जी त ॻाल्हि ई कर मुंहिंजे इहो न कर हैं, मूंखे हुन ते कावड़ आहे कहिड़नि कहिड़नि सियासतदान ते तोखे घणी कावड़ आहे माना जेके तुंहिंजे माना जेके तुंहिंजे तव्हां कहिड़े सियासतदान ते तोखे घणी कावड़ चढ़ंदी आहे माना जे तुंहिंजे साम्हूं हुजे त तूं गोली ई करणी गोली खणा छो त मूंखे उन ते कावड़ जेको मूंखे लाइक ई नथो हुजे न न सियासतदान कुझु नाला ॿुधाए नी जंहिं ते तोखे घणी कावड़ आहे जेको तुंहिंजे साम्हूं अचे त तूं मारे छॾे माना पोइ हिकु नालो ॿ जंहिंजो अचई थो माना अचनि सभिनि जा था पर छा कयो इहो वीडियो जेको ख़तरनाक कटंदो में 14 सुभाणे पुलिस ॿधी वेंदी न बाबा पुलिस न ॿधंदी सियासतदान असांजे लाइ कनि छा था आयो पुलिस असांखे ॿधंदी साईं मूंखे सचो आहे पर वीडियो खां भउ थो थिए या हुकूमत ॾिसे थी हेॾे छा थो ॾिसे पोइ हिते छाजे करे तोखे माना एॾी कावड़ आहे सियासतदाननि ते बाबा कावड़ इन जे करे आहे त महांगो करे सघनि अच्छा हा खंड महांगी ऐं कणिक महांगी माण्हू ग़रीब हा मक़सूद पाकिस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे पाकिस्तान जो वज़ीर आज़म मूंखे ख़बर ई कान्हे का तूं फर्ज़ कर ऐं पाकिस्तान जो सदर अदा असां ॼट आहियूं असांखे का ख़बर ई कान्हे का बाक़ी हाणे असां सदर ऐं वज़ीर आज़म आहियूं असांखे कहिड़ी ख़बर भला मुल्क कहिड़े में थो रहे मुल्क कहिड़े था रहूं पाकिस्तान में था रहूं कहिड़े सूबे में सिंध सूबे में था रहूं ॿिए कहिड़े में था रहूं सिंध सूबे में इहो मथे